थोरो पते थी वियो बीबी सोया बि थोरो पते थी वो सफ़ा थोरो पते हिते हाणे ॾिसे ठीकु आहे हा कयो इएं न करे मां तुंहिंजी गांव वञी तुंहिंजनि खे ॾियां हली तकी तकी तेरा थोरो ते मुकर केवराड़े फिर धस ते करे मो कावल 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 कुछ मिल डाला हणी हरियो डाला बीबी हल ठीक है दोस्तों ये सिंधी टेलीफिल्म जंजीर जी रिकॉर्डिंग जारी है असो प्यारो तरी कैमरामैन असो भा फनी सफर जो मुझे साथी मुमताज अली खास के लिए तमाम सख्त मेहनत कर रहे हैं असो तेरी प्यारे दोस्त जो बलूचिस्तान के नजदीक इलाके में बैठो सेवो खान बिरोही इन वक्त मौलादाद का मुझे दोस्त आयो असा भी अल्लाह दाद को आयल आहियूं अड़ी गाल ना है ये असांजी सोनी उभरंदड़ सिंध जी अदाकारा सितारो चंड हे भी कंहिं न कंहिं जी महबूब ज़रूर हूंदी बाबा छो त दजान मोहब्बत जो आहे ज़ोया ख़ान बीठी आहे ज़ोया ख़ान ख़ुशि आहियो ख़ैर तबियत ठीकु आहे जी खैर के दाम लाइ खुश लगा दिया आहियूं दुआऊं दादमन बलोच जी डायरेक्शन में कमु कंदे तव्हांखे कीअं महसूसु थो थिए ॾाढो सुठो तव्हांखे असांजो माहौल असांजी गुलाट कहिड़ी जो माहौल कीअं लॻो तमामु बहितरीनु ऐं ख़ासि करे त मुमताज़ ख़ाशकेली ते आहे मूंखे मुंहिंजे लाइ तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं ज़फ़र खोखर मुमताज़ ख़ाशकेली ऐं ॿिया असांजी सॼी संगत वॾी महिरबानी ख़ुशि जो तव्हां बि ख़ुशि आहियो सेवा ज़ोया ख़ान जो नालो तव्हां ॿुधो हूंदो अॼु तव्हां गॾिजी कमु कयो तव्हां कीअं लॻो अलाह साईं तव्हां ख़ुशि कंदो दोस्त सभु बीठा आहिनि असांजे यार फिल्म जो डायरेक्टर दादमन पोलिस साहब कहिड़ा हाल आहिनि फर्स्ट क्लास ख़ुशि लॻा पिया हे भरिसां तव्हां हिकिड़ो ख़तरनाक माण्हू बीहारियो आहे बाबा केड़ी माला हमलो थी सके तो सेफ्टी जरूरी है न फिल्म में भी ॾाढो ख़तरनाक किरदार अथसि मां उन हिसाब सां चवां थो भाई सीनियर अदाकार असांजे शिकारपुर जो मोहम्मद कासिम शेख साहब अल्लाह साईं एमक्यूएम मशहूर आहे बाबा साहब का बस ये शॉर्ट फॉर्म सुठा अल्लाह करे एमक्यूएम हक़ीक़ी तौर ते न थिए बाबा उहो कमु ख़राबु आहे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो मौला तव्हांखे कामयाबी में वरी महिरबानी बाबा